मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां इमदाद अली ओढो अॼोके प्रोग्राम में अव्हांखे भली कार चवां थो। सामईन, अॼोके प्रोग्राम में असां तव्हांखे दुनिया जी सैर कराईंदे ऑस्ट्रेलिया जे शहर मेलबोर्न, जेको दुनिया जे ख़ूबसूरत शहरनि में काउंट कयो वेंदो आहे, उन जी हिकु झलक ॾेखारींदासूं। हिन प्रोग्राम खे पेश करण वारो असांजो नौजवान अब्दुल्ला उस्मान सूमरो आहे, जंहिंखे दुनिया घुमण जो शौक़ु आहे। हिन वक़्तु ताईं 30 मुल्कनि जो सैर करे चुको आहे ऐं हू इन खे मुख़्तलिफ़ अख़बारुनि में आर्टिकल लिखी महफ़ूज़ बि करे चुको आहे। पाण तालीम याफ़्ता, बाशऊर, सहाफ़ी, जाखोड़ी, सिंध धरतीअ सां प्यार कंदड़ नौजवान आहे। संदसि तालुक़ मोरे सां आहे। सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी मां BE कयाई, सहाफ़त में MA आहे। रॉयल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी स्टॉकहोम स्वीडन मां वाटर टेक्नोलॉजी में MSc कई अथसि। इन खां सवाइ सुडरटोन यूनिवर्सिटी स्वीडन, स्टॉकहोम यूनिवर्सिटी, डंडी यूनिवर्सिटी स्कॉटलैंड, KTH स्टॉकहोम स्वीडन मां मुख़्तलिफ़ शोबनि में कोर्स करे चुको आहे। असांजी कोशिशि हूंदी त हर हफ़्ते तव्हांखे अब्दुल्ला मोराई जी ज़बानी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जो सैर करायूं। अहिड़े प्रोग्राम सां असांजे नए नस्ल खे पंहिंजी अमली ज़िंदगी में अॻिते वधण में वॾी मदद मिलंदी। पाण बि प्रोग्राम करणु क़बूलियो अथाऊं। मां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन ऐं वॉइस ऑफ सिंध TV पारां संदसि थोराइतो आहियां। मां प्रोग्राम जी तवसुत सां अव्हांखे बि गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं तव्हां कंहिं बि फील्ड में बहितर तजुर्बो रखो था ऐं पंहिंजे नए नस्ल खे हिन खां आगाह करणु चाहियो था त असांजो रेडियो ऐं TV अव्हांजे लाइ हाज़ुरु आहे। असांजो मक़सदु सिंध जे माण्हुनि में शऊर, हौसलो ऐं हिमत पैदा करणु आहे, जीअं हू ज़हनी तरह पाण भरा थी पंहिंजे लाइ ऐं सिंध जे बहितर मुस्तक़बिल लाइ जाखोड़े सघनि ऐं फ़ैसिला करे सघनि। सामईन, अचो त असां ऑस्ट्रेलिया जे मशहूरु शहर मेलबोर्न जो सैर अब्दुल्ला उस्मान मोराई जी ज़बानी गॾिजी कयूं। सिगरेट जो वॾो कश हणंदे चयाईं त अब्दुल्ला, मूंखे तमामु घणो ॾुख थियो जॾहिं मूं सेवड़ में मलंगनि ते हमले जी ख़बर ॿुधी। जेको बि थियो तमामु घणो ॾुखो ईंदड़ ऐं ख़राबु थियो। मूंखे यादि आहे त रॉबर्ट मूं वटि मोरे अचण खां पहिरियां कराची खां सेवण घुमण वियो हो। रॉबर्ट सां मुंहिंजी दोस्ती 2006 खां हलंदी अचे पई। जॾहिं असां हिक ई जीप में गिलगित खां शंदूर मेलो घुमण विया हुआसीं ऐं परवेज़ मुशर्रफ खे उते नचंदे ॾिठो होसीं। पोइ आउं वापसि गिलगित मोटी आयो हुउसि ऐं रॉबर्ट वरी शंदूर खां चित्राल वारे पासे हलियो वियो हुयो ऐं पोइ कुझु सालनि खां पोइ
मूं वटि मोरे घुमण आयो हो। मेलबोर्न में एंटार्कटिका जे खंड खां ईंदड़ तेज़ ऐं थधियूं हवाऊं हुयूं। आउं ऐं मुंहिंजो सौटु इल्ताफ़ मज़हर, जेको सिडनी यूनिवर्सिटी में PhD करे रहियो आहे, सिडनीअ खां मेलबोर्न रेलगाॾीअ जे रस्ते तक़रीबन सॼे ॾींहं जे सफ़र खां पोइ पहुता हुआसीं ऐं रॉबर्ट असांखे संदसि जीप में स्टेशन तां खणण आयो हो। संदसि आदर भाव ऐं ख़ुलूस ॾिसण वटां हुयो। असांखे ॾिसी संदसि मुंहं मां ख़ुशी साफ़ ज़ाहिर हुई ऐं खेसि लफ़्ज़ न पिए मिलिया ऐं रुॻो पई चयाईं त मां अव्हांखे हिते ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो आहियां। असांखे पहिरियां सिधो हिकिड़े देसी खाधे जी होटल ते वठी हलियो, जिते 3 चइनि क़िस्मनि जे खाधनि जा ऑर्डर ॾिनई, जिन खाधनि खां हू पाण बि वाक़ुफ़ु हुयो। अहिड़ी थधि में देसी मानीअ सफ़ा थकई लाहे छॾिया। संदसि घर पहुतासीं त वरी कचहरी ऐं चांहि जो दौरु हलियो ऐं पाण जॾहिं चांहि पई ठाहियईं त मूं पंहिंजे कंप्यूटर ते नुसरत फ़तेह अली ख़ान जो गानो फ़सले गुल हे खुला हे मैखाना हलायो त खिलंदे चयाईं त नुसरत फ़तेह अली ख़ान। पोइ नुसरत फ़तेह अली ख़ान जी ॻाल्हि तां थींदो संदसि घुमियल मुल्कनि बाबति ॿुधाईंदो हलियो ऐं सेवण वारे वाक़े जो ज़िक्र करे अफ़सोस करणु लॻो ऐं पोइ उहो सिलसिलो 3 ॾींहंनि ताईं हलंदो रहियो। सुबुह जो सवेर उथी असां सभिनी लाइ नेरनि तयारु कंदो हो, गॾिजी खाईंदा हुआसीं, पोइ असांखे स्टेशन ते छॾे ईंदो हो ऐं उतां पोइ पाण वरी नौकरी ते हली वेंदो ऐं आउं ऐं अल्ताफ़ पंहिंजे बुक करायल मुख़्तलिफ़ सफ़रनि ॾांहुं निकिरी वेंदा हुआसीं ऐं रॉबर्ट वरी वापसीअ ते असां राति जो खणणु ईंदो हो। मेलो मचंदो हो, कचहरियूं थींदियूं हुयूं, चांहियुनि जा 1-2 दौर हलंदा हुआ। हाणे अचो त मेलबर्न घुमूं। पहिरें ॾींहुं असांखे ग्रेट ओशन रोड जे टूर ते वञिणो हो। असांखे मुक़ररु वक़्त ते कोस्टर मेलबोर्न जी मुख्य स्टेशन फ्लेंडर तां खयों। कोस्टर में असां खां पहिरियां बि कुझु घुमाकड़ यानी सयाह वेठा हुआ। कुझु असां सां कोस्टर में चढ़िया ऐं कुझु वरी असां खां बाद में। घुमण फिरण जे आशिक़नि जो काफ़िलो रवानो थियो। ग्रेट ओशन रोड ऑस्ट्रेलिया जे ॾखण ओभर सामूंडी पटीअ ते 243 किलोमीटर रोड आहे, जेको टॉर्की ऐं अलन्सफोर्ड शहरनि जे विच में आहे। ही रोड 1919 ऐं 1932 ईस्वीअ जे विच धारे पहिरीं वॾी जंग अज़ीम मां बची आयल फ़ौजियुनि हथां जंग में मारिजी वियल संदन साथियुनि जी यादि में ठाहियो वियो। ग्रेट ओशन रोड अॼुकल्ह सयाहनि जे कशिश जो वॾो मर्कज़ आहे। रोड समुंड किनारे इंतहाई दिलकश नज़ारो पेश करे थो। मथां वरी पोर्ट कैंपबेल नेशनल पार्क में 12 एपोस्टलेस कम खे सफ़ा खयूं बीठा आहिनि। उहे 12 एपोस्टलेस समुंड जे किनारे पाणीअ में चुन जे पथर जा कुदरती उभा कुबा नुमा ठहियल आहिनि। हाणे 3 किरी पिया आहिनि, बाक़ी 9 बचियल आहिनि। समुंड जी मस्ती ॾिसी महसूस थियो त उहे बि थोरे वक़्त में आ कंदा। जंहिंखे ॾिसणा आहिनि ॾिसी वठे। कंहिं सच चयो आहे त प्यार ऐं प्यार जो इज़हार करे वठो, सुभाणे जी का ख़बर न आहे। आउं सम्झां थो त दुनिया में शयूं बि ईअं आहिनि, ॾिसी वठो, सुभाणे जी का बि ख़बर न आहे। मेलबोर्न खां निकिरण खां पोइ तक़रीबन अधु मुने कलाक खां पोइ कोस्टर चांहि बिस्किट जे वक़फ़े लाइ हिकु सामूंडी पटीअ ते अची बीठो। समुंड जो उहो पासो समुंड में सर्फिंग करण वारनि लाइ मशहूरु आहे, पर असांखे उते को बि समुंड में सर्फिंग कंदे नज़र न आयो। शायदि घणी थधि हुई उन करे। कोस्टर में सिंगापुर, अमेरिका, जापान, मलेशिया, इंग्लैंड जा घुमाकड़ यानी सयाह ऐं असां रुॻो 2 पाकिस्तानी सिंधी, जिन चांहि मां बिस्कुट बोड़ पे खाधा। थोरो अॻिते हलण खां पोइ बाक़ाइदे हिन जग मशहूरु रोड जी शुरूआति हिकु गेट खां थी, जिते कोस्टर पिणु 15 मिंटनि खणण लाइ बीठो, जिते सभिनी फ़ोटू कढाया। पोइ मांझांदे ताईं गाॾी हलंदी रही ऐं गाॾीअ में वेठे निज़ारा पए कयासीं। अल्ताफ़ ऐं आउं चर्चा भोग कंदा पे हलियासीं ऐं माहौल जो मज़ो पे वरितो। मथां वरी जो मींहुं वसणु शुरू थियो त असां त असुल कम खे सफ़ा मचाए छॾियईं। हिकु सयाह असां खां पुछियो त अव्हां कहिड़ी ॿोलीअ में था ॻाल्हायो? असां वराणियुसि त सिंधीअ में। कान सम्झी ऐं वरी पुछियईं हिंदीअ में? असां वरी चयसि त न, सिंधीअ में। रोड ते ख़ासि करे चीनियुनि लाइ संदन ॿोलीअ में रोड ते लॻल संदन ॿोलीअ में एक्सप्लेन कयल हुयूं शयूं। रॉबर्ट असांखे हिकु दफ़ो ॿुधायो हो त हिते अहिड़ा काफ़ी चीनी अचनि था जिन खे अंग्रेज़ी ठुप कान थी अचे, सो ही उन्हनि जी सहूलियत लाइ ही संदन ॿोलीअ में बोर्ड लॻरायल आहिनि। मांझांदे लाइ कोस्टर समुंड किनारे इंतहाई दिलफरेब ऐं सुहिणे शहर अपोलो बे जे हिकु होटल ते अची बीठो। हल्को हल्को मींहुं बि वसी रहियो हुयो। सॼो शहर मींहं ऐं सामूंडी घिम जे करे पुसियल हुयो। आउं थोरो समुंड जे किनारे हलियो वियुसि त जीअं हिन सुहिणे नज़ारे खे अंदर में सांडे सघां। मींहुं थोरो तेज़ थियो त वापसि आयुसि, जिते अल्ताफ़ ॿियनि सियाहनि सां गॾु जी कचहरीअ में मशगूल हुयो।
असां वारी टेबल ते सिंगापुर जी छोकिरी ऐं इटलीअ जो छोकिरो आलिसांद्रो वेठल हुआ। आलिसांद्रो ॿुधायो त हू एडलेड में पढ़ाई पूरी करण करे इटली ॻोठु वञण खां पहिरियां ऑस्ट्रेलिया जा कुझु शहर पियो घुमे। सिंगापुर वारी छोकिरी रुॻो सिंगापुर खां सिडनी, मेलबोर्न ऐं आसपास घुमण आयल हुई। वरी सफ़र शुरू थियो। अॻिते हली हिकु जॻह ते गाॾी बीहारियऊं। हाणे वारो हो वणनि में टंगियल कुआला ॾिसण जो। हिकु ॿ नज़र आया, बाक़ी कुल ख़ैर। बाक़ी उते रंग बिरंगी तोता ॾाढा हुआ, जेके अचो मथे ते कुल्हनि हथनि ते अचो ते वेठा। उतां वरी हलहलां शुरू थी। ओशियन रोड खां थोरो मथे पासे ओटवे जे रेन फॉरेस्ट में वठी हलिया। उहो मुंहिंजी ज़िंदगी जो पहिरियों तजुर्बो हो जो कंहिं रेन फॉरेस्ट में अधु मुने कलाक खनि जे लाइ पंधु कजे। वण 100 साल पुराणा हुआ ऐं तमामु वॾा। के उते पाणा पटिजी उते ई किरी उतां जे माहौल जो हिसो थी चुका आहिनि। मींहुं असांजो पीछो कंदो पिए हलियो। अल्ताफ़ ऐं आऊं ख़ुशबू उन ई में हुआसीं, पर ॿिया सया शायदि बेज़ार पए थिया। रेन फॉरेस्ट खां पोइ असां मथे ज़िक्र कयल 12 एपोस्टलेस ऐं आसपास पहुतासीं। उहो कुदरती नज़ारो ॾिसण वटां आहे। उते मींहं जो पवणु अजीब हो। 2 मिंट तेज़ त वरी 2 मिंट वरी हल्को या सफ़ा बंदि। समुंड काफ़ी मचरियल हो। ज़ोर ज़ोर सां साम्हूं पहाड़ खे पई अचे टकरायो ऐं चुन जा एपोस्टलेस त समुंड अॻियां कुझु बि न हुया, पर रुॻो नज़ारो सुहिणो कयो बीठा हुआ। उतां खां पोइ वरी असां 2 मुख़्तलिफ़ जायुनि ते समुंड जे किनारे ते वियासीं। हिकु हंधि 2 पहाड़ियुनि जे विच में हिकु क़िस्म जो आर्च या सोढ़ो सामुंडी रस्तो हुयो जेको समुंड में पए खुलियो। उते समुंड जो पाणी तेज़ीअ सां अंदरि अची रहियो हो। उते हिकु गार बि हुई, पर शायदि अंदरि वञण ते पाबंदी हुई। आख़िरी समुंड जे किनारे ते वियासीं त हिकु हंधि लिखियलु हुयो त हिते ज़हरीला नांग आहिनि ऐं हिन मख़सूस जॻह वारे पासे न वञिजो। बसि पोइ असां बि उते तकड़ तकड़ में एपोस्टलेस ऐं पहाड़ जे विच में फ़ोटो कढाए उतां निकिरण जी कईसीं। मेलबोर्न वापसि पहुचण ते अलीसैंड्रो चयो त मूं सां फ़ोटो कढायो ऐं पुछियईं त जेकॾहिं अवां सुभाणे मेलबोर्न में हुजो त गॾिजी शहर घुमूं। असां खेसि चयो त न, सुभाणे असांजो फिलिप आइसलैंड जो टूर बुक आहे, बाक़ी परीहं मिलंदासीं। ॿिए ॾींहुं फिलिप आइलैंड ते वञणु थियो। असुल में मक़सदु हो मुने फुट जा पेंगुइन ॾिसण जो। पहिरियां हिकु ज़ू में वठी हलिया जिते असां कुआला कैंगरू सां फ़ोटो कढाया। हिन टूर में बि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सयाह हुया ऐं ऑस्ट्रेलिया जे ॿियनि ॾोराहनि इलाइक़नि जा सयाह बि हुया। पेंगुइन ॾिसण खां वधीक जेका ॻाल्हि मूंखे वणी सा हुई काठ जे तख़्तनि ते वॉक करणु ऐं समुंड जे मौजुनि जो मज़ो वठणु। परे समुंड में 3 पाणीअ जा जहाज़ बि नज़र आया जेके तस्मानिया पए विया। 3 ॾींहं असां जो प्रोग्राम हुयो त मेलबोर्न खे इटालियन अलीसांद्रो सां घुमिजे ऐं शाम जो सईद टालपुर साहिब सां मिलण जो प्रोग्राम हुयो। असां जीअं ई फ्लैंडर स्टेशन खां ॿाहिरि निकितासीं त आलिसांद्रो असांजो इंतज़ारु पए कयो। असां सभु गॾिजी पहिरियां थोरो हिते हुते चकर ॾिनोसीं। पोइ मेलबोर्न जी मशहूरु नेरनि करण जी घिटी डेग्रीव्स स्ट्रीट ते आयासीं जिते गॾिजी नाश्तो कयोसीं। अलीसांद्रो जी अॼु ॻोठु वापसी हुई ऐं असांजी वरी सिडनी। वरी किथे ऐं कंहिं हंधि मिलण जो हिक ॿिए खे चई मोकिलायोसीं। पोइ अल्ताफ़ ऐं मेलबोर्न हुआसीं। यारा दरिया जे आसपास चकर ॾिनोसीं। यूनिवर्सिटी ऐं लाइब्रेरी ॾिठीसीं। हरू भरू हिकु जॻह खां ॿी जॻह ऐं 3 जॻह ताईं घुमंदा रहियासीं। ऐं असुल में घुमण जो मज़ो बि ईअं ई आहे। पहिरें पंधु साॻिया माण्हू, साॻिया मुंहं, ख़ुशियूं गमियूं सभिनी जे मुंहं ते। शाम जो सईद टालपुर साहिब सां मुलाक़ात थी। उहा असांजी ॿी मुलाक़ात हुई। पहिरीं मुलाक़ात टंडोजा में थी हुई जॾहिं पाण नॉर्वे पढ़ाई लाइ पए वियो। हिकु अफ़गान जी होटल ते राति जी मानी ते ऐं हिकु देसी फालूदे वारे जी दुकान ते कचहरी कंदा रहियासीं। संदसि नॉर्वे जा तजुर्बा ऐं उनखां पोइ संदसि मलाइशिया ऐं ऑस्ट्रेलिया में रहण जा तजुर्बा ऐं अल्ताफ़ जा ऑस्ट्रेलिया में रहण ऐं मुंहिंजे स्वीडन में रहण जा तजुर्बा हिक ॿिए सां वंड कंदा रहियासीं। उते ई वेठा हुआसीं त रॉबर्ट जी फ़ोन आई। पुछियईं त जेकॾहिं वेझा हुजो त आउं अचां। असां चयसि त न, बसि फ़ोन ते ई मोकिलायूं था ऐं असां संदसि थोरा मञिया। सईद टालपुर जी महिरबानी जीअं तमामु घणो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं असांखे आख़िर में मेलबोर्न जे हवाई अॾे ते छॾियईं। सामाईन, हाणे अवां असांजे नौजवान अब्दुल्ला उस्मान सूमरो मोराई जी ज़बानी ऑस्ट्रेलिया जे शहर मेलबोर्न जो सैर करे रहिया हुआ। असांजी इहा कोशिशि हूंदी त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम हर हफ़्ते अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं। उमेद त ही प्रोग्राम अव्हां खे पसंदि आयो हूंदो। ईंदड़ प्रोग्राम में तफ़सीली कंहिं बि शहर जो सैर तव्हां खे कराईंदासूं ऐं मुख़्तलिफ़ तारीख़ी जायुनि जो जाइज़ो वरितो वेंदो, ख़ुसूसन उहे क़ौमूं माज़ीअ में
पंहिंजी आज़ादीअ लाइ, पंहिंजे वजूद जी बका लाइ कीअं विढ़ंदियूं आयूं आहिनि ऐं कीअं उन्हनि आज़ादियूं हासिलु कयूं आहिनि ऐं अॼु दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में उन्हनि जो शुमारु थिए थो, उन्हनि जा कहिड़ा असबाब आहिनि ऐं इन खे साम्हूं रखी करे असां बि पंहिंजे लाइ, पंहिंजी क़ौम जे लाइ, पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ को बहितर फ़ैसिलो करे सघूं। सामाईन, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में अव्हां सां मुलाक़ात थींदी। ओसिताईं पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन